Can we have a big round of applause for Mr. Ram Jethmalani, please? A big round of applause, please. ऐसा लगा तुमसे अरमा हुए पूरे तुमसे ऐसा लगा तुमसे अरमा हुए पूरे मेरे प्यारे प्यारे नहीं बल्कि सबके, सारी दुनिया के, सारी यूनिवर्स के राम जेठमलानी जी के लिए ढेर सारा स्वागत। जोरदार तालियां सबसे पहले। मैं बहुत खुशकिस्मत हूँ, इसलिए बहुत ज्यादा खुशकिस्मत हूँ कि मेरे बड़े भाई का नाम भी राम है और छोटे भाई का नाम भी राम है। एक राम जेठमलानी है मेरे दादा और एक राम जवाहरानी है मेरे छोटे भाई। दोनों के लिए मैं स्वागत करती हूँ, तालियां बजाती हूँ और सबसे पहले कभी ना मुरझाने वाले फूलों का एक गुलदस्ता अपने राम दादा की खिदमत में पेश करती हूँ। फूल की हर कली खुशबू दे आपको, फूल की हर कली खुशबू दे आपको, सूरज की हर किरण रोशनी दे आपको। हम तो कुछ भी देने के काबिल नहीं, देने वाला हर खुशी दे आपको। तुम सलामत रहो कयामत तक, तुम सलामत रहो कयामत तक और कयामत खुदा करे कभी ना। और अब मुझे पता है कि मेरे राम दादा जो हैं वो बहुत ज़्यादा अंदर से ह्यूमर है उनके, प्यारी प्यारी चटपटी बातें पसंद करते हैं। तो एक छोटी सी चटपटी बात कर देती हूँ कि दो दोस्त आपस में बैठे हुए बातें कर रहे थे। एक ने कहा यार ये क्या बात है, जब कार बिगड़ती है तो हम कहते हैं बंद है, जब कार बिगड़ती है तो हम कहते हैं बंद है, और जब लड़की बिगड़ती है तो हम कहते हैं चालू है। दादा एक दफे फिर मैं अपनी तरफ से, सबकी तरफ से आपको शुभकामनाएं देते हुए एक शेर और ही पढ़ देती हूँ। तुमको मुबारकबाद दूं या यूं कहूं राम दादा, तुमको मुबारकबाद दूं या यूं कहूं राम दादा, तुम पैदा हुए जिस दिन वो दिन मुबारक हो गया।
धन्यवाद, शुक्रिया। Can we have a big round of applause for Tabassum ji, please? Big round of applause for her, please. दोस्तों अज हिन नौजवान 88 साले नौजवान के तव्हां सभिनी असांजे तरफ़ां लख लख वाधायूं ऐं ताड़ियुनि जे फैकनि सां उन जो स्वागत कयो। मुंहिंजा दोस्तों तारीख़ शख़्सियतुनि जी मोहताज हूंदी आहे। तारीख़ जा पेर आहिनि शख़्सियतूं, छाकाणि उन खां सवाइ तारीख़ अॻियां वधी न सघंदी आहे। उहे शख़्सियतूं जेके जीनियस थी करे जन्म वठनि थियूं, उन्हनि शख़्सियतुनि मां अॼु हिकु अहम हिकु लासानी शख़्सियत असांजे विच में आहे। श्री राम जेठमलानी। मुंहिंजा दोस्तों, कंहिं बि माण्हूअ खे इहो इल्मु नथो रहे त कहिड़ी घड़ीअ जो कयल कार्य, कहिड़े वक़्त जो कयल कार्य इतिहास में हिकिड़ी जॻह वालारींदो, इतिहास जे पन्ननि में उनजो दर्ज थींदो नालो। 14-15 सालनि जी उमिरि में पिता साहिबनि जे बिना इजाज़त जे ला में अचण जो जेको हिननि जो फ़ैसिलो हो, अॼु उहो हिंदुस्तान न पर दुनिया जे इतिहास में हिकिड़ो वॾो बाब बणिजी चुको आहे, हिकु अध्याय लिखिजी चुको आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदे मूंखे ॾाढी बेहद ख़ुशी थी थिए त दादा 75 इयर्स हिन पेशे में पंहिंजे वकालत में गुज़ारिया आहिनि। मां सम्झां थो कंहिं बि शख़्स जा
एतरा साल कीअं न हूंदा। मिस्टर रंजीत प्लीज अचो मथे। इन्हनि 75 सालनि जे लंबे सफ़र में खटा मीठा घणेई इन्हनि जा आज़मूदा जेके रहिया आहिनि, मां चाहींदुसि उन्हनि आज़मूदनि मां के 2-3 आज़मूदा असां सां हिते शेयर कनि जीअं असां बि उन जो ज्ञान पाए सघूं। मुझे सामने वॾो मिसलो इहो आहे त मां सिंधीअ में ॻाल्हायां या हिंदीअ में ॻाल्हायां। जेकॾहिं सभु सिंधी सम्झो था। अरुण बख्शी जी सिंधी समझते हैं? बिल्कुल समझेंगे। तबस्सुम जी भी समझते हैं? हाँ समझेंगे समझेंगे। दादा सिंधी में ॻाल्हाईंदा। और शायद तू बोल। पहले ही तू बोल बस बोलता जा। पहले ही तो मूंखे इहा ॻाल्हि स्वीकार करणी पवंदी त अॼु हिननि असांजे हाज़रीन दोस्तनि जे विच में तमामु ख़ूबसूरत छोकिरियूं आहिनि। गुरमुख मुझे लाए 88 वरनि में सब नंढड़ियूं नेटड़ियूं आहिनि। 88 उम्र जे हिसाब सां संदन उम्र कहिड़ी बि आहे, मैं उन ॻाल्हि में वञणु नथो चाहियां, पर मां सभिनी जे लाइ छा चवां अॼु हिकिड़ो शेर यादि थो अचे। हर वक्त तस्वुर है उनका, हर वक्त सुरूर और मस्ती है, वो खुद है मजिस्म मैखाना, आंखों से शराब बरसती है। क्या बात है। दोस्तों, हेलो, अच्छा 88 वरनि में 15 मिनट में मुंहिंजी ॿी तका तमन्ना रही कान्हे। फुल हिकिड़ी तमन्ना आहे त हिन दुनिया खे पंहिंजे नौजवाननि लाइ, जेका आईंदह जी पीढ़ी आहे, उन्हनि जे लाइ कुझु हिन दुनिया खे बहितर बनाए ॾियूं। अॼु if you ask me, so far as I am concerned, people ask me, I tell them that I am at the top of the world. Yes, you are. But I wish I could say that about my country. देश जी हालत ठीक ना है। नौजवानन के जिसके वर्षे में हम ये दुनिया छोड़ना चाहते हैं, उनके लिए कुछ करना है। We are trying to make a better world for the youngsters of today. Sure. I hope they take on the responsibility. I don't wish to make a complaint, but I think the youngsters are now becoming alive to the situation which is facing this country. My congratulations. असांजा जेके राजनीतिक ताक़त में कुर्सियूं वालारे वेठा आहिनि, उहे हमेशह इहो बहानो ॾियनि था त हिंदुस्तान सां कोई कुदरत जो कोप आहे। कुदरत जो कोप न आहे, असांजे देश जे हाकमनि जो ॾोह आहे। उन्हनि हिन देश खे ग़रीब कयो आहे। अॼु उन्हनि बेईमाननि खे, जिन खे मां हर एक टेलीविजन इंटरव्यू में चवंदो आहियां त वी आर बीइंग रूल्ड टुडे बाय द डेकॉइट्स इन दिस कंट्री, अॼु उन्हनि खे सुञाणणो आहे ऐं उन्हनि खे सज़ायाब करणो आहे, ऐं जेका मुल्क जा पैसा हज़म कया अथनि, उहे पैसा हिन मुल्क में वापसि बार बार मूं सॼी हिंदुस्तान जी जनता खे आगाह कयो आहे त जेका तव्हांजी रक़म चोरी थी आहे, उहा आहे $1500 बिलियन। यानी जेकॾहिं उहा रक़म असांजे हिंदुस्तान में हुजे ऐं असां जेकॾहिं हिते विरहायूं त हिकु हिकु हिंदुस्तान जे कुटुंब खे 2.5 लख रुपया मिलंदा।
यानी हिंदुस्तान जी जेका ग़रीबी आहे उहा हिकिड़ी राति में दूर थी सघे थी, मगर पहिरियां ई इन्हनि चोरनि खे पकड़णो आहे ऐं चोरनि खे पकड़े जेल में विहारे उन्हनि खां संदनि जेका करे आवाज़ उथारियो ऐं सच ॻाल्हायो। ऐं सच तॾहिं ॻाल्हाईंदा जॾहिं शराब पीअंदा। Alcohol is the most potent truth serum. इहे पीअण खां पोइ सच ॻाल्हाईंदा ऐं इहे ॻाल्हियूं न करियो त ख़राब ॻाल्हि आहे सच। Please sin with a clean conscience because you are going to sin for the country because you want to speak the truth. दोस्तों, अॼु जेकॾहिं असांजे हिंदुस्तान में हेॾी चोरी थी आहे त उहा चोरी थी आहे इन बहाने सां त असीं हिंदुस्तान जी हिफ़ाज़त करे रहिया आहियूं। Today our defense department of the India is the worst and the most potential source of corruption in this country. तंहिंजे करे सुलह बि कोन था कनि, पंहिंजे नेबर सां बि शांतीअ जी का ॻाल्हि कनि, कोन्हनि सां को उहिदनामो कनि, कोई ट्रीटी कनि, नथा कनि, छो जो there is an interest that we continue this kind of a tension so that we go on making money in the defense department. And defense department में पुछी बि कोन था सघूं भाई ये छो था पैसा एॾा ख़र्च करियो, नथा पुछी सघूं, छो जो defense is a sacred cow about which we can't even ask questions. तंहिंजे करे इहा ॻाल्हि सम्झो, असांखे कीअं बि करे पाकिस्तान हुजे, बर्मा हुजे, चाइना हुजे, सभिनी सां सुलह करणो आहे ऐं सुलह करे डिफेंस इक्विपमेंट ते जेको ख़र्च थो थिए असांजे हिंदुस्तान जो बंदि करणो आहे। तंहिंजे करे मां पंहिंजे नौजवाननि खे चवां थो त भले अचो राजनीति में अचो, टेक पार्ट इन पॉलिटिक्स। Those who do not take part in politics are not good citizens of this country. Politics में participation is a national duty and you must come there, but come there for the purpose of cleaning India's politics. And मां 88 बजे में ॿी का वसियत कोन थो करे सघां, इहा हिकिड़ी मुंहिंजी वसियत सम्झो। You consider it my dying declaration which I want to make, that it is the youngsters of this country who alone can redeem this world and bring a better world in India. असांखे 24 कलाकनि लाइ असांखे सिंधीअ में हिकिड़ी टेलीविजन चैनल ॾियो। मुस्लमाननि खे ॾियनि था, ॿियनि खे सभिनी खे ॾियनि था, क्रिश्चियन्स खे ॾियनि था, पर सिंधियुनि खे कोन था ॾियनि, छो जो असां सिंधी हिकु त पाण में थोरा विढ़ियल आहियूं, ॿियो सिंधी थोरा असां घटि आहियूं आदमशुमारी जे हिसाब सां, पर पार्सन जी आदमशुमारी जेका आहे असांजो 3 ऐं 4 हिसो आहे, उन्हनि जी बि ख़ुशामद कनि था पर असांजी कोन था कनि। इन जी ॻाल्हि छा आहे? इन जो सबबु इहो आहे त असीं सिंधी हिक ॿिए खे किराइण में ॾाढा होशियारु आहियूं। मां अॼु यादि थो करियां ऐं हमेशह यादि कंदो आहियां भाई प्रताप। भाई प्रताप had a dream for India. He wanted a separate land and a separate state for his Sindhis. ऐं वीचारे प्रोग्राम ठाहियो त असीं पंहिंजी स्टेट कंदासीं जिते सिंधी हली राज कंदासीं पंहिंजे अकॉर्डिंग टू अवर ओन अंडरस्टैंडिंग ऑफ थिंग्स। आख़िर भाई प्रताप खे असीं जेल में मोकिलियो। हेठियं कोर्ट में 18 महीने जी सज़ा आई। वीचारे अपील कई, अपील में पाण अपील त डिसमिस कयऊं, पर 5 साल सज़ा थी 18 महीने मां। तंहिंखां पोइ भाई प्रताप जी जेका हिकिड़ी निंगरी हुई सा पटवर्धन फैमिलीअ में हुनजी शादी थियल हुई। पटवर्धन फैमिली वॉज अ वेरी इन्फ्लुएंशियल फैमिली इन दोज़ डेज़। अच्युत पटवर्धन ॿुधो हूंदो, बालूअ जी वाइफ हुई। मर्सी पिटीशन थी, मर्सी पिटीशन में रिकॉर्ड घुरायो वियो। रिकॉर्ड पढ़ण सां साबित थियो
the Bhai Pratap went to jail because of the false testimony of a Sindhi. Public prosecutor के खबर हुई तो ही जो रिकॉर्ड आया ॾेखारे तो the Bhai Pratap is an innocent man. और उन्हें सजा आई छो जो वो रिकॉर्ड पेश कोन कयो कोर्ट. आखिर वो रिकॉर्ड घुरायो वियो पारसी सेक्रेटरीज हुआ ॿई दलाल ऐं पैसी दलाल ऐं ॿियो हिकिड़ो हो पारसी हुआ ॿई. ॾिठाऊं त भाई प्रताप त वीचारो बेगुनाह आहे हिनखे छो सज़ा मिली आहे. मूंखे घुरायो चऊं त भई असीं सेटिस्फाइड आहियूं त वीचारो भाई प्रताप उन बेगुनाह आहे. पर हिकिड़ी महिरबानी कर असांखे नानावतीअ खे बि छॾिणो आहे. नानावतीअ जे लाइ सिंधी क़ौम खां असांखे वठी ॾिए लेटर त जेकॾहिं असीं हुनखे बि माफ़ कंदासीं त सिंधी उन ते कोई एतिराज़ न कंदा. मूं चयोमांसि चङो. आख़िर मां मेमी आहूजा खां वञी लेटर वठी आयुसि त भले तई नानावतीअ खे छॾियो असीं हुनखे छॾण लाइ तयारु आहियूं. सिंधी कोई बि एतिराज़ न कंदा. ॿई भाई प्रताप ऐं नानावतीअ खे गवर्नर ऑफ बॉम्बे पार्डन्ड ऑन द सेम डे. तंहिंजे करे जॾहिं जॾहिं मां सिंधियुनि सां गॾिबो आहियां हमेशह चवंदो आहियां त तई हिकिड़ा 4 चचा आहिनि उन्हनि खां पढ़े रखो. 4 चचा आहिनि. हिकिड़ी चुगली, चढ़त, चटाभेटी ऐं चौथी चापलूस. ये 4 चचनि खां वापसि परे रहो त असीं आसमान में उॾामंदासीं ऐं सिंधियुनि जो कोई बि मुक़ाबिलो न थींदो. बख्शी जी आए ये 4 लाइन आपके हाल में कहना आज बख्शी जी. Good evening, friends. Say good evening. Give a huge round of applause to the living legend. और तालियों में कोई कंजूसी नहीं होनी चाहिए. इलाका बिल्कुल सूखा हुआ है. जबरदस्त तालियां दीजिए. मुझे नहीं मालूम था कि इतना बड़ा दीवाना होगा, इतना बड़ा आशिक होगा राम जेठमलानी जी. Again, give a huge round of applause to him. I would like to say कि खुदा इस महफिल को महफूज रखे, खुदा इस महफिल को महफूज रखे. ये बच्चों की तरह हस्ती बहुत है. खुदा इस महफिल को महफूज रखे. ये बच्चों की तरह हस्ती बहुत है. मैं एक लम्हे में सदियां देखता हूं, तेरे साथ एक लम्हा बहुत है. आज मैंने हाथ मिलाया है, सर से हाथ मिलाया है पहली बार. एक जादू की जप्फी मुझे मिली है पहली बार. First time I met him, I am so honored. I told him it's like a तीरथ to me. मेरा तीरथ हो गया. It's one of the best day. मैं सिर्फ गुलाम फरीद की अगर इजाजत हो तो दीवाने के लिए, आशिक के लिए 4 लाइन. लोग आँखें मजने को लोग आँखें मजने को ओ टंडी लैला रंग दिखाली. लोग आँखें मजने को ओ टंडी लैला रंग दिखाली. मजने जवाब दिता, मजने जवाब दिता, तुसा को अख नहीं वेखण वाली. चिट्टे वर्क कुरान दे, चिट्टे वर्क कुरान दे, चिट्टे वर्क कुरान दे ते जिहदी स्याही रंग दी काली. चिट्टे वर्क कुरान दे ते जिहदी स्याही रंग दी काली. गुलाम फरीदा ओए दिल जिथे अड़ पवे ओ गोरी होवे अकारी. मैंडा इश्क भी तू, मैंडी जान भी तू,
मैंडा दीन भी तू, ईमान भी तू, ओ मैंडी शर्म भी तू, ओ मैंडी शर्म भी तू, मैंडी शान भी तू, मैंडा जिक्र भी तू, मैंडा फिक्र भी तू, ओ मैंडा राम भी तू, जेठ मलानी भी तू, मेरी जान भी तू, ईमान भी तू। हैप्पी बर्थडे टू हिम, गिव अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज। चलो बधाई। मुंहिंजा दोस्तों, असां सभिनी जी ये शुभकामनाऊं आहिनि त दादा जी उमिरि 100 साल 100 खां मथे थिए। असां सॼे हिंदुस्तान में या हिंदुस्तान खां ॿाहिरि सिंधी लॻभॻि 1 करोड़ आहियूं। हिकु हिकु मिंट बि दादा जी हेॾी ख़िज़मतुनि जे करे असां ॾिनोसीं ज़िंदगीअ जो। दादा 125 साल जीअरा रहिया। संदसि ख़िज़मतूं असां विसारे नथा सघूं। हर मोड़ ते, हर हंधि जॾहिं बि सिंधियुनि खे, न सिर्फ़ु सिंधियुनि खे पर कंहिं बि जातीअ सां किथे बि कोई तकलीफ़ थी आहे, कोई उन सां बेइंसाफ़ी थी आहे, दादा हमेशह उन्हनि सां गॾु बीठो आहे। अॼु बि तव्हां ॾिसंदा हूंदा घणेई केसिस उन्हनि वटि आहिनि, बिज़ी आहिनि, पर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि उन में 90% केसिस ई दोस्तनि जा फ्री लड़ंदो आहे, जंहिंमें पैसनि जो मोह कुझु कोन्हे। पर छाकाणि त साईं जेको टैलेंट ॾिनो आहे ऐं बेइंसाफ़ी सही नथा सघनि, इन करे हू टाइम ॾियनि था पिया। हिकिड़ो तमामु वेझो मित्र आहे शत्रुघ्न सिन्हा, ॿाहिरि पहुतो आहे, बसि बार बार उनजी फ़ोन थी अचे, दादा खे चइजो केक पोइ कटे, मां अचां थो पियो। मां चयो ठीकु आहे, दादा खे असां वेट करायूं था पिया, शायदि लाबी में आहे। सो मूं ॻाल्हि ते कई त दादा जेको 15 सालनि जी उमिरि में पंहिंजो डिसीशन कयो, पंहिंजे पेरेंट्स जे ख़िलाफ़ु वञी करे बि, पंहिंजे पिता साहिब जे ख़िलाफ़ु वञी करे बि, ऐं दादा जो सिर्फ़ु पहिरियों लहो हो, मूं किथे पढ़ियो आहे या दादा ॿुधायो आहे त हुते शिकारपुर में हिकिड़ी लवर्स ब्रिज हूंदी हुई कराची में। चई सभु हुते वेंदा हुआ आशिक़ जेके माशूक मिलण पाण में, पर मां वेंदो हुउसि हुते वञी करे शांतीअ में वेहंदो हुउसि त मूंखे बाबा इहो साइंस मां छॾाए करे मूंखे कहिड़े बि नमूने लाह में पहुचाए। दादा सही आहे इहा ॻाल्हि। ऐं दादा एतिरो ज़हन नशीन हुया, एतिरो होशियारु हुया पढ़ण में, जो हिननि खे ॿ दर्जा करे 1 साल में स्कूल में पास करे छॾियो। सिधो जंप ॾिया रहियूं त बाबा तुंहिंजी क़ाबिलियत आहे, तुंहिंजो जेतिरो ज्ञान आहे उन हिसाब सां तोखे 2 साल कोई बि न पढ़णो आहे, 2 सालनि जे बदिले 1 साल में 2 सालनि जो कोर्स पूरो कर। सो उन वक़्त खां संदन फैमिलीअ में सभई जेके हुया घणो करे वकालत में हुया, त हिननि जो बि पहिरियों शौक़ु हो वकालत में। ऐं अॼु उन्हनि जो उहो डिसीशन उन वक़्तु कंहिंखे बि ख़बर न हुई, न हिननि जे पेरेंट्स खे, न दुनिया खे, त ही नींगर, ही 15 सालनि जो नौजवान अॻियां हली करे सॼे वर्ल्ड में हिन पंहिंजे फील्ड में हिकु ऊचो मुक़ाम क़ाइमु कंदो ऐं हिकिड़ो इतिहास जोड़ींदो। सो हिकु दफ़ो वरी दादा खे ताड़ियुनि सां स्वागत कयूं था पिया।
आ रहे हैं इधर आइए आप प्लीज हर्षु आगे आ जाओ आगे आ जाओ हैप्पी बर्थडे जो हर कंहिंखे आशीर्वाद खपे ये सभिनि जी एज दादा वांगुरु थिए